कराची में बरसात तबाही मचाए छॾी। जाम ॻोठ भरिसां शाराए भुट्टो जो वॾो हिसो लुढ़ी वियो। 4 ॼणा ॿुॾी फौत। तालीमी इदारा बंद। मदद लाइ फ़ौज तलब। 3 ॾींहनि खां जारी बरसात दौरान थधो डैम भरजण बाद मलीर ऐं लियारी नदियुनि में चाड़ सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी दरख़्वास्त ते फ़ौज तलब। रेस्क्यू 1112 पाक फ़ौज ऐं रेंजर्स जूं टीमूं इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़। सादी टाउन ऐं स्कीम 33 जे केतिरनि ई रहायशी इलाइक़नि में पाणी दाख़िल। M9 सोराब ॻोठ, खमीसो ॻोठ, मच्छर कॉलोनी समेत ॿिया इलाइक़ा पाणी हेठि रहवासी लॾपराण करण ते मजबूर। कराची में थधो डैम ओवरफ्लो थियण सबबि 4 ॼणा ॿुॾी फौत थियण जी तस्दीक। वॾे वज़ीर शाराए भुट्टो ऐं कुरंगी काज़वे समेत ॿियनि इलाइक़नि जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थधो डैम ओवरटॉप थियण बाद M9 खे बंदि करणो पियो। मलीर ऐं लियारी नदियुनि में तमामु घणो पाणी आयो। सादी टाउन में पाणी अचण बाद आर्मी खे घुरायो वियो। 300 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। 4 ॼणा ॿुॾी फौत थी विया आहिनि। 2 ॼणनि जा लाश मिलिया आहिनि ऐं 2 जी ॻोल्हा जारी आहे। हिन वक़्तु सूरतहाल कंट्रोल में आहे। सिटीजन कॉलोनी है, हालत देखें इसकी कि आप बाइक के कार या बड़ी से बड़ी गाड़ी में भी नहीं जा सकते। काफी टाइम का ॾिसंदा पिया अचो यही हालत है। यानी ड्रेनेज सिस्टम बिल्कुल आहे ई कोन्हे नाक़िस आहे सफ़ा। पाण ॾिसी सघो था यानी छा हालत है। तो माण्हू जेके जिते आहिनि उहे उते सुख आहिनि। हिते न माण्हू ॿाहिरि निकिरी थो सघे न केरु ॿाहिरियों को माण्हू अंदरि अची थो सघे। एॾी हालत आहे। घरनि में पाणी, दुकाननि में पाणी आहे, सभु दुकानूं बंदि पयूं आहिनि। मां सम्झां थो उन्हनि खे हाणे घर वारनि खे जेके बि रहनि था गाॾियूं खपाए त ॿेड़ियूं वठणु घुरिजनि। जहिड़े हिसाब सां तव्हां पाणी ॾेखारे सघो था ॿई पासे खां। इंतिज़ामिया खे अञा बि केतिरा दफ़ा केरु चवे कोई नई ॻाल्हि त कोन्हे। कॾहिं बि को न मिशूं थियल न का ॻाल्हि आहे ऐं गवर्नमेंट जो को नालो ई कोन्हे हिते को पाणी कढूं न कढूं गवर्नमेंट जो नाले जी कान्हे। बसि हिन अहिड़ा बंगलनि जो हाल इहो आहे त ॿियनि जो वीचारा ग़रीबनि जो अलाए छा हाल हूंदो। हिते घरनि में पाणी आहे, 2-2 फुट पाणी पीतो। सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद खे बरसात ॿोड़े छॾियो। रोड रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। इंतिज़ामिया ग़ाइब। शहरनि जो वाधू वाह वटि धरणो, ट्रैफिक मुअतल। शहरनि जो चवणु आहे त घरनि अंदरि पाणी दाख़िल थी वियो आहे। इंतिज़ामिया किथे नज़र नथी अचे। फौरी तौर पाणी निकाल करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 ॾींहं बि वक़फ़े सां बरसात जारी। नवाबशाह, जामशोरो, ठठो, बदीन में बरसात। ॾेई, नबीसर रोड, कुंडरी ऐं खिपरो में बरसात। मोरो, हाला, मांझंद, वाहीपांधी, पीर वसण, दरिया खान मरी, पिरियालो, कोटलालू ऐं फैज़गंज में वसकारो। बांधी, सेवण, टंडो रहीम ख़ान, गंबट, 60 मेल, भिटशाह, काज़ी अहमद ऐं भरपासे जे इलाइक़नि में बि वसकारो। रोड रस्ता पाणी हेठि। बिजली फ्राहमी मुअतल। शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। मीरपुर साकरो, कड़ियो घंवर ऐं रिपड़ी में बि वसकारो। मीरपुर ख़ास में TMC मीर शेर मोहम्मद टालपुर ऑफिस बाद सिविल डिफेंस जे ऑफिस जी छित किरी पई। नूरियाबाद ऐं कोहिस्तान में बरसात बाद नयूं वही आयूं। पंजनद हेडवर्क्स वटि पाणी वकरनि में हिकु भेरो ॿीहर वाध थी वई। इंतिहाई मथाहें दर्जे जी बोर्ड डिक्लेयर। पंजनद वटि मथां वकिरो 5,43,186 क्यूसिक रिकॉर्ड। गुड्डू ऐं सखर बैराजिस वटि विचोले दर्जे ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी बोर्ड बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वकिरो 4,95,509 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 4,72,094 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वकिरो 4,04,05 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 3,82,355 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वकिरो 2,53,545 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 2,51,745 क्यूसिक ते पहुची वियो। भारत सतलज दरिया में वधीक पाणी छॾण जो इतला ॾेई छॾियो। पाणी वसीलनि वारी वज़ारत पारां अलर्ट जारी। गुज़िरियल ॾींहं बि भारत तरफ़ां सतलज दरिया में पाणी छोड़ कयो वियो हो। DG PDMA इरफान अली काठिया चयो आहे त मुल्तान जे इलाइक़े जलालपुर पीरवाला जी सूरतहाल इंतिहाई ख़राब आहे। ईंदड़ 3 ॾींहं ॾखिण पंजाब लाइ चैलेंज आहिनि। मुल्तान जी सूरतहाल गणती जोगी आहे। मुज़फ़रगढ़, लियाकतपुर ऐं रहीमया ख़ान जी बि सूरतहाल गणती जोगी करार। मौसमियात खाते जो चवणु आहे त ईंदड़ हफ़्ते पंजाब में बरसात जो इम्कान नाहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सॼे मुल्क में माहौलियाती ऐं ज़रई एमरजेंसी लागू करे छॾी। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे पॉलिसी ठाहिण जी हिदायत। वज़ीर आज़म बोर्ड जे तबाहकारियुनि ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त रिलीफ ऑपरेशन जारी आहे। दुआ आहे त सिंध में बोर्ड सबबि नुक़सान न थिए। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे शहबाज़ शरीफ़ चयो त असां फ़ौज जी क़ुर्बानीनि सबबि आज़ाद हवा में साह खणी रहिया आहियूं। सोशल मीडिया ते कुझु माण्हू इदारनि ऐं शहीदनि जो मज़ाक़ उॾाए रहिया आहिनि।
मुल्क ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदड़नि जो मुकमल ख़ात्मो असांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे। सोशल मीडिया ते मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि जी सुञाणप कई वञे। नफ़रत कार्ड कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नवदिरो भरिसां मोरिया बंद जो दौरो। आपाशी वज़ीर जाम ख़ान शोरो बंद जे कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी मोरिया बंद जे दौरे बाद अॻूणे वॾे वज़ीर मुमताज़ अली भुट्टो जे वफ़ात ते ताज़ियत लाइ ॾहिसर हाउस पहुतो। अमीर बख्श भुट्टो सां ताज़ियत। ऐं मुसलसल बरसातुनि खां पोइ मंछर ढंढ में पाणी जी सतह वधी वई। मंछर में पाणी सतह 14 फुट ताईं रिकॉर्ड। झांगारा, नईं शरीफ़ ऐं MNV ड्रेन जा वकिरा मंछर में दाख़िल थियण लॻा। DC जामशोरो मूजिबि मंछर ढंढ में 30 फुट ताईं पाणी जी गुंजाइश आहे। ख़तरे जी का ॻाल्हि न आहे।